जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 1 अक्टूबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो आषाढ़ मास कृष्ण पक्ष जी बीज ऐं तीज साण तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु भाग्य हुननि खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। स्थान परिवर्तन करण जे लाइ या यात्रा करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक आहे। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में तव्हांखे पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। तव्हांखे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हां सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे रिश्तेदारनि मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु तमामु सुठो रहंदो। मन ख़ुशि रहंदो। तॾहिं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ सां या पंहिंजे घर वारनि सां, ख़ासि करे पंहिंजे जीवन साथी सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त मतभेद भी थी थो सघे। धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। साण ई साण हुननि जे दुखनि जो भी अॼु नाश थी वेंदो। अॼु तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो ऐं ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कोई न कोई ख़ुशख़बरी पंहिंजे दोस्तनि मां मिलण जी संभावना आहे। तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग भी बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां निकिरंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जो नालो वठी करे निकिरंदा त भगवान शिव तव्हांजे मथां कृपा बरसाईंदा। थी सघे त अॼु मृत्युंजय मंत्र जो जाप करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो ॾींहुं अॼु जो साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। त अॼु जे ॾींहं में भगवान सूर्य जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। इच्छा पूर्ति जो ॾींहुं तव्हांजे लाइ अॼु साबित तो थी सघे। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो। तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
श्राद्ध पक्ष त कल जे एपिसोड में ॿुधायो असां कि इहो श्राद्ध पक्ष छो चालू थियो हुयो। अॼु ॿुधाईंदासीं कि श्राद्ध पक्ष में छा छा करणु खपे। त श्राद्ध पक्ष में जेतिरो थी सके जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले या जॾहिं तव्हांजे वॾनि जी तिथि हुजे हुन ॾींहं ते तव्हांखे पंहिंजे घर में ब्राह्मण खे घुराइणु खपे, विधि विधान सां तर्पण करणु खपे ऐं पंहिंजे पितरनि खे यादि करणु खपे। ब्राह्मण खे भोजन कराइणु खपे। ब्राह्मण जा पेर धोई करे जॾहिं भोजन करायो थो त हुननि खे तिलक, चांवर ऐं इलायची या पान जो भोग लॻाइणु खपे। हुन खां पोइ तव्हांखे ब्राह्मण खे वस्त्र, अन्न, फल, मिष्ठान ऐं दक्षिणा हे सभु दान ॾियण सां चवंदा आहिनि कि तव्हांजा जेके पितर आहिनि उहे ख़ुशि थींदा आहिनि, प्रसन्न थींदा आहिनि ऐं जेके बि घर में पितरनि जी पूजा थींदी आहे उहो घर हमेशह फलियल फुलियल रहंदो आहे, इहो शास्त्र चवंदो आहे। त अगरि तव्हांखे तिथि न बि ख़बर हुजे त उमास जे ॾींहुं अगरि तव्हां सर्व पितरनि जे लाइ कुझु न कुझु अन्न दान कंदा आहियो या ब्राह्मण खे दान कंदा आहियो त तव्हांजे अॻियां अचण वारी पीढ़ी खे कॾहिं बि पितृदोष न लॻंदो आहे। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे सत्य प्रकाश जी जो, जेके वाशी मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे घर में स्वास्थ्य सां रिलेटेड सभिनीनि खे जाम तकलीफ़ूं थो हलनि। त सत्य प्रकाश जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांजा ग्रहचारी त बिल्कुलु ठीकु था हली रहिया आहिनि, हुन में काई बि चिंता न आहे। थी सघे त पंहिंजे घर में सावण जे महीने में या जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले तव्हां सभु घर वारो फ्री हुजो त सुठो मुहूर्त ॾिसी करे घर में रुद्राभिषेक जो पूजन कयो, भगवान शिव जी उपासना कयो। साण ई साण तव्हां हर मंगल जे ॾींहुं हनुमान जी जे मंदिर वञो त भगवान कंदा कि सेहत सां रिलेटेड जेके प्रॉब्लम्स हलनि थियूं उहे सॉल्व थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।